नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त टोन जान मोहम्मद खबर ॾींदा हलो तो काल जेको वफ़ाक पारां 2021-2022 वफ़ाकी बजट पेश थियो आहे त टोन जान मोहम्मद जो सियासी ऐं समाजी अॻवाननि ऐं कारोबारी माण्हुनि जो चवणु आहे त इहो वफ़ाक पारां बजट में ग़रीब माण्हुनि लाइ को बि रिलीफ न आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे टोन जान मोहम्मद मां अवामी न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद लुकमान लगारी पंहिंजी हिन रिपोर्ट में। शहर में आहियूं जेको कल्ह वफ़ाक़ी जेको तरफ़ां बजट 2021 जो पेश थियो आहे। अचो समाजी ऐं सियासी माण्हुनि खां पुछूं त हिन जो छा चवणु आहे कल्ह के बजट जे लाइ। ॾाढो मायूस बजट आहे। असां ख़िदमत सां सुलमाए संविधान सां पाणी कोन्हे, खार महांगो आहे, हर शइ खे ॾाढो थो पियो पए। असांजे पूरो एहतियात कयूं नज़रसानी कई वञे, अवाम जी तकलीफ़ खूब कयूं। भाई हींअर जेका बजट पेश कयो आहे बजट जेका उहो सही कोन्हे या ग़रीब आवाम जे लाइ जाम हुनखे महांगाई थी पई आहे ऐं ग़रीब आवाम एतिरो परेशान आहे कि हद खां वधीक आहे ऐं हुननि वीचारनि खे रोज़गार कोन थी मिले। ऐं पाणी जे लाइ त सिंध जे लाइ त ज़ुल्म थियो पियो आहे। पाणी आई कोन्हे, असांजे टंडे जानू शहर में बि पाणी आई कोन्हे, ज़ुल्म लॻो पियो आहे। बराए महिरबानी करे इहो वफ़ाक़ी हुकूमत जेका आहे उहो हुन पाणी जो कुझु न कुझु करे आवाम लाइ कंदी त पोइ हुनजो नालो थींदो ऐं कुझु बि कोन थी करे आवाम छा कंदी, आवाम परेशान लॻी पई आहे। बजट यार असांजी तबाही करे छॾी आहे। कारोबार खे आयो कोन, लाइट आयो कोन, मथां परफ्यूम टायर इहो बैटरियूं हर शइ महांगी करे छॾी आहे। असीं गवर्नमेंट खे अपील था करूं महिरबानी करे सस्ताई कई वञे, असां ग़रीबनि खे तबाह करे छॾी वञे गवर्नमेंट। हाणे ॻाल्हि इहो आहे त ही तमामु वॾी महांगाई आहे, अॻे बि महांगाई आहे, वॾी महांगाई आहे। असां माना जेको ग़रीब माण्हू हिन ताईं कोन था पहुची सघूं। तमामु वरी ग़रीबनि लाइ तमामु हिकिड़ो ॾुखियो टाइम अचे थो। वरी माना जो ग़रीबनि सां आहे, अमीरनि सां आई कोन थो आहे, जेको थिए थो ग़रीबनि सां थिए थो, बाक़ी ॿियो कंहिंसां कोन्हे। इस तरह थी आहे त ग़रीब माण्हू जेको मज़दूर तबिको उहो मोह पियो आहे, मारे छॾियो आहे, तेल भञी छॾी आहे। असां में उथण ई कोन्हे ऐं इहो बजट तमामु इंतिहाई ग़रीब माण्हुनि लाइ ॾाढो ॾुखियो आहे, सम्झी आहे। अॻे महांगाई हर शइ खे ॾिसो त अटो वञी 70-80-90 रुपया किलो पहुतो आहे। कि हिन हुकूमत खां अॻु में त असां अटो 40-45 रुपया मिले पिए, बचनि जो गुज़ारो कयो पिए। हीअ त हुकूमत असांखे डंडा ॾेई छॾिया आहिनि, अलाए छा आहे छा अहिड़ो बजट पेश असां ग़रीबनि जो त मरण पिया कनि। होॾां हिकिड़ो वायरस कोरोना, ॿियो ही बीमारियूं, मथां ही लॉकडाउन, अॻे मां पिया आहियूं, मथां वरी महांगाई जो मागी घाटी तोड़ तेल भञी छॾिया। अलाए छा करिणो आहे हुकूमत खे, असां सम्झ में ॻाल्हि नथी अचे त छा करियूं। साईं मुंहिंजा हुकूमत बंदि करे ॾिठी आहे, तूं ॾिसी न रही त ग़रीब आवाम जा कहिड़ा हालात आहिनि। बजट ते बजट बजट ते बजट हर जॾहिं खां इमरान खान साहिबु आयो आहे हर बजट में महांगाई आंदी आहे। हिन चयो त आउं ईंदुसि नओं पाकिस्तान ठाहींदुसि। नओं पाकिस्तान ठाहिण में मक़सदु आहे असां सभिनी खे ग़रीबनि खे मारी छॾंदो। जेॾीमहिल असीं न हूंदासीं त 12 माण्हू अची वसाईंदो या पाकिस्तान ज़ुल्म करे छॾियो आहे। इन ख़ुदा रा असीं अपील करूं था त कुझु ग़रीब आवाम लाइ ध्यानु ॾे, कुझु सोचे। छा त आहिनि त माण्हू वीचारा ख़ुदकुशी करण ते मजबूर थी रहिया आहिनि। नंढे मासूमनि खे पंहिंजे ॿारनि खे पाण वठी दरियाउनि में जंपू ॾी, समुंडनि में जंपू ॾी, पंहिंजे ख़ानदाननि खे ख़तमु करे रहिया आहिनि। ख़ानदान खे ख़तमु करण जो मक़सदु इहो आहे बुख सही आहे, हिते का दाद रसाई कोन्हे। महिरबानी करे इमरान खान साहिबु वज़ीर आज़म आहे असांजो, उनखे असां ग़रीब आवाम लाइ सोचणु खपे। ग़रीब आवाम जो हल थींदो लॻा लॻा अहिड़ो प्रोजेक्ट कटे जो ग़रीब आवाम जी दाद रसाई थिए ऐं उन लाइ खे रिलीफ मिली सघे। जेको ॿुधो त कल्ह जेको बजट वफ़ाक़ जे तरफ़ां पेश थियो आहे उन जे बारे में आवाम जो तफ़सीलात ॿुधा अवामी न्यूज़ सां गॾु। मां रिपोर्टर मोहम्मद लुकमान लगारी ऐं कैमरामैन हबीब कुरैशी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।